नाज़रीन, सिंध हुकूमत तरफ़ां हैदराबाद जे नवे पाड़नि में लॻायल स्मार्ट लॉकडाउन ॿिए ॾींहुं बि जारी आहे, पर ज़िले इंतज़ामिया सिंध हुकूमत तरफ़ां जोड़ियल SOPs ते अमल कराइण में मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे महरान TV हैदराबाद जो रिपोर्टर अब्दुलरसूल चांडियो। जी अब्दुलरसूल, छा तफ़सील आहिनि? जी हाँ, बिल्कुल। सिंध हुकूमत तरफ़ां ॿियनि शहरनि जीअं हैदराबाद जे नवे पाड़नि में भी स्मार्ट लॉकडाउन लगायो वियो। इन ते उहो ॿिए ॾींहुं बि स्मार्ट लॉकडाउन जारी आहे। मुख़्तलिफ़ जेके नवे पाड़ा आहिनि उन्हनि खे मुकमल तौर ते सील कयो वियो आहे, पर मुख़्तलिफ़ सिंध हुकूमत तरफ़ां जोड़ियल जेके SOPs आहिनि उन्हनि ते अमल करण में हैदराबाद ज़िले इंतज़ामिया मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। इन ते जेके नवे पाड़ा आहिनि उन्हनि में कारोबार त बंदि आहे, पर मुख़्तलिफ़ जेके मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि जी जेका चेल पेल आहे, थोरी जेका चुरपुर आहे उहा जारी आहे। वॾे तादाद में मुख़्तलिफ़ चौंकनि ते माण्हुनि जी रश लॻल आहे, जॾहिं त तक़रीबन 70% जेके शहरी आहिनि उन्हनि खे मास्क बि न आहिनि पातल। अहिड़ी रीति हैदराबाद ज़िले इंतज़ामिया जेके मुख़्तलिफ़ पाड़ा सील करण खां पोइ मुकमल तौर ते जेके आला ऑफिसर आहिनि उहे गाइब थी विया आहिनि। जॾहिं सिंध हुकूमत जी जेका SOPs आहे, जोड़ियल SOPs आहिनि उन ताईं कंहिं क़िस्म जो अमल न पियो कयो वञे, जंहिं सबबु कोरोना वायरस जा अञा वधीक केस वधण जो ख़दशो आहे। जॾहिं त इन खां अलावा DC हैदराबाद, SSP हैदराबाद तोड़े लाॻापियल जेके अफ़सरियूं आहिनि उनजे कंहिं बि ऑफिसर अञा ताईं मुख़्तलिफ़ जेके नवे पाड़ा आहिनि उन्हनि जो दौरो न कयो आहे, न ई वरी उन्हनि जे जेके SOPs जोड़ियल आहिनि उन्हनि ते को अमल करायो आहे। शहर जे मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में वॾे तादाद में 3-3, 4-4 माण्हू मोटरसाइकिल ते सफ़र कनि था। उन जे रोकथाम लाइ केर जो इंतज़ाम न थी सघिया आहिनि। इन ते कोरोना वायरस बीमारी हैदराबाद में वधण जो ख़दशो आहे, जॾहिं त सिंध हुकूमत तरफ़ां नवे पाड़े में लॻायल जेको स्मार्ट लॉकडाउन आहे उहो फैलाव थी वियो आहे। जी अब्दुलरसूल, जी महिरबानी।